अस्सलाम वालेकुम नाज़रीन। डिगड़ी परसा कायम PPHI सेंटर गरीब आवाम लाए कोस घर बणिजी वियो। गरीब अबोज मिसकीन माण्हुनि सां ख़ुसूसन औरतुनि सां अमले जो रवैयो इंतिहाई अफ़सोसनाक। इलाज लाइ वेंदड़ मरीज़नि खे इलाज बदिरां धिका मिलण लॻा। एहतजाज करण ते बदतमीज़ी ऐं मारकुट कई वञे थी। ॻोठाणनि तफ़सील मूजिब डिगड़ी लग सूफियाबाद में कायम PPHI सेंटर में नज़ीर मेयर, हबीब मेयर, ख़ालिद मेयर अस्पताल इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज कंदे सहाफ़ियनि अॻियां दाहींदे चयो त अस्पताल जो मुलाज़िम तनवीर लगारी असांजी औरतुनि सां बदतमीज़ी कई ऐं मूंखे गार गंद कढी लतुनि ऐं मुकनि सां ज़ख़्मी करे मुंहिंजे हथ जो आंगूठो तोड़े छॾियो ऐं मुंहिंजा कपिड़ा बि फाड़े धिका ॾेई अस्पताल मां कढी छॾियो। हिन दाहींदे चयो त असांजूं औरतूं ॿारनि खे टुका लॻाराइण वियूं हुयूं, जिते ड्यूटी इंचार्ज असांजी औरतुनि सां बदतमीज़ी कई। जॾहिं असां अस्पताल पहुची ड्यूटी इंचार्ज खे दांह ॾिनी त हुन असांजी ॻाल्हि ॿुधण बदिरां ॻोठाणनि सां बदतमीज़ी कई ऐं मुंहिंजा कपिड़ा फाड़े तशद्दुद करे आंगूठो तोड़े छॾियो। ॻोठाणनि सिहत खाते जे लाॻापियल अरबाब इख़्तियारनि खां मुतालबो कयो त मज़कूरा इंचार्ज ख़िलाफ़ कार्रवाई करे ॻोठाणनि खे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। मुजाहिद अली मेयर, 8 TV न्यूज़ डिगड़ी।